अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां महबूब उमर जो ऐं एक्सप्लोर प्ले स्टोर सीरीज़ जे ॿिए वीडियो में तव्हांजी खिदमत में हाज़िर। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि 5 बहितरीन एप्लीकेशन जे बारे में जेके यकीनन तव्हां मां तमामु घटि दोस्तनि इस्तेमालु कयूं हूंदियूं या शायदि न कयूं हुजनि। त अचो त शुरूआति कयूं। दोस्तों, सभ खां पहिरीं जेका एप्लीकेशन आहे उन जो नालो आहे एम्बोलेट। मतिलबु हीअ एप्लीकेशन तव्हांखे तव्हांजी जेकी मोबाइल जी स्क्रीन आहे उनखे एम्बोलेट डिस्प्ले ॾियण में मदद कंदी आहे। मतिलबु त हिन खे जेकॾहिं तव्हां ऑन रखो त तव्हां पंहिंजी स्क्रीन खे जॾहिं ऑफ कंदो त ईअं लॻंदो तव्हांजी स्क्रीन 3D आहे। हीअ एक्टिव थी चुको आहे। हाणे तव्हां पंहिंजी स्क्रीन जो लॉक बंदि करियो ऐं कुझु देरि में ॾिसो तव्हांखे कुझु हिन तरह जो इंटरफेस ॾिसण में ईंदो। ईअं लॻंदो त तव्हांजी स्क्रीन 3D आहे। तव्हां टाइम वग़ैरह हर शइ शो थींदी। वधीक कस्टमाइज़ेशन जा ऑप्शन मौजूदु आहिनि। तव्हां पंहिंजो नालो वग़ैरह बि स्क्रीन ते लिखी सघो था हिन टाइप जी। ठीकु आहे। उनखां पोइ जेका ॿी एप्लीकेशन आहे उनजो नालो आहे क्रोमा लैब। तव्हां पिक्सल लैब वग़ैरह वग़ैरह त इस्तेमालु कया हूंदा, पर हीअ एप्लीकेशन कुझु डिफरेंट आहे, उन्हनि खां थोरी मुख़्तलिफ़ आहे। हिते तव्हां गैलरी ते क्लिक करे पंहिंजी तस्वीर खणी सघो था ऐं ॿिया बि तव्हांखे ऑप्शन मिलनि पिया, तव्हां ॾिसी सघो था। हिते मिसाल तौरु फर्ज़ी तस्वीर खणी थो वठां त दोस्तों, हीअ तस्वीर साम्हूं अचण खां पोइ तव्हांखे हेठि काफ़ी सारा ऑप्शन मिलंदा। हिनखे तव्हां को बि कलर ॾेई सघो था। मिसाल तौरु हीअ कलर मूं ॾिनो। उनखां पोइ हिनखे तव्हां हिनजो बैलेंस ठीकु करे सघो था। हिनखे ब्लर करे सघो था। कहिड़ी साइड खां ब्लर करिणो आहे, केतिरो ब्लर करिणो आहे, वधीक तव्हां हिनखे पंहिंजे हिसाब सां ब्लर करे सघो था। हिकिड़ी तरफ़ खां ब्लर थी वेंदी, ॿिए तरफ़ खां साफ़। मतिलबु त हिन में तव्हां काफ़ी कस्टमाइज़ेशन जा ऑप्शन मिलनि पिया। फेस ब्लर, सॉफ्ट फेस, ठीकु आहे। ॿिया बि तव्हांखे खोड़ सारा ते ऑप्शन मिली वेंदा ऐं उनखां अलावा हिते ॿिया बि तव्हांखे ऑप्शन मिलनि था, जीअं बॉर्डर आहे, शेप आहे। त तव्हां ॾिसी सघो था त खोड़ सारा ऑप्शन आहिनि। तव्हां पंहिंजी तस्वीर खे हिकिड़ो मतिलबु त हिन में तव्हां वेक्टर वांगुरु ठाहे सघो था पंहिंजी तस्वीर खे। वधीक हिनखे तव्हां ट्राई करे वठिजो। तव्हांखे मुकमल सेखारिया कोन पियो। टेक्सचर जो बि ऑप्शन तव्हांखे हिते मिले पियो। उनखां पोइ 3 नंबर ते जेका एप्लीकेशन आहे उनजो नालो आहे डेक्ल्यूटर लॉन्चर। हीउ हिकिड़ो लॉन्चर आहे बेसिकली, पर हीउ उन लॉन्चर वांगुरु हिन में तव्हांखे आइकन वग़ैरह शो कोन थींदा। ॿियनि खां डिफरेंट आहे। जीअं हिते तव्हां जीअं क्लिक कंदो तव्हांजो कीबोर्ड अची वेंदो। कीबोर्ड खां पोइ उहे तव्हांजूं सभई एप्लीकेशनूं तव्हांजे साम्हूं ईंदियूं जेके तव्हांजे मोबाइल में इंस्टॉल आहिनि। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिते तव्हां सिर्फ़ु जीअं तव्हांखे फेसबुक ओपन करिणो आहे त तव्हां हिते लिखो FA, ऑटोमेटिक फेसबुक खुली वेंदो। मतिलबु त तव्हांखे लिखणो कुझु बि कोन्हे। FA लिखंदो त तव्हांखे ऑटोमेटिक तव्हांजो उहा एप्लीकेशन खुली वेंदी। जीअं इंस्टाग्राम, जीअं आउं हिते का ॿी एप्लीकेशन सर्च करे थो वठां, जीअं मिसाल तौरु YO। त दोस्तों, बसि YOUT लिखियो त तव्हां ॾिसी सघो था त यूट्यूब ऑटोमेटिक ओपन थी चुको आहे। अहिड़ी तरह तव्हां हिते कुझु बि लिखो, तव्हांजी उहा एप्लीकेशन ऑटोमेटिक रन थी वेंदी। दोस्तों, उनखां पोइ जेका 4 नंबर ते एप्लीकेशन आहे उहा आहे क्राइस्पर जे नाले सां। हिन एप्लीकेशन खे ओपन करण सां तव्हांजे साम्हूं कुझु देरि तव्हां वेट करे वठो। नीड टू फोटो गेट स्टार्ट। अहिड़ी एप्लीकेशन तव्हांजे साम्हूं ईंदी। हिते तव्हांखे खोड़ सारा वेक्टर फ़ोटो कलेक्शन्स वग़ैरह मिलंदा। इलिस्ट्रेशन्स मौजूदु आहिनि ऐं हिते तव्हां खोड़ सारा तव्हांखे फ़ोटो मिलंदा। हिते तव्हांखे खोड़ सारा वेक्टर्स मिलंदा जेके तव्हां पंहिंजे कंहिं प्रोजेक्ट में इस्तेमालु करियो त करे सघो था। उनखे वधीक कस्टमाइज़ करणु चाहियो त करे सघो था। तव्हांजे हथ में आहे हिते तव्हां पेन ते क्लिक करियो, हिनखे वधीक कस्टमाइज़ करे सघो था। हिन में टेक्स्ट वग़ैरह लिखी सघो था, हिनखे वधीक ख़ूबसूरत बनाए सघो था। कीप इट एडिटिंग, ठीकु आहे। हिते तव्हां ॾिसी सघो था ज़बरदस्त HD क्वालिटी में तव्हांखे फ़ोटो मिलंदा ऐं उन्हनि खे तव्हां पंहिंजे वॉलपेपर ते बि रखी सघो था ऐं पंहिंजे कंहिं कमर्शियली प्रोजेक्ट में बि इस्तेमालु करे सघो था। मिसाल तौरु हीअ फ़ोटो आहे, हिनखे आउं चाहियां थो डाउनलोड करणु, तव्हां ॾिसी सघो था। परमिशन रिक्वायर्ड, ओके।
हुनखे मूं परमिशन ॾिनी त इहो जेपेक में सेव थी चुको आहे मूं वटि मोबाइल में, ऐं हिनखे आउं जिते चाहियां एज़ अ वॉलपेपर बि हिनखे इस्तेमालु करे सघंदो। तमामु हाई क्वालिटी जो आहे, तव्हां ॾिसी सघो था त इहो काफ़ी वॾी क्वालिटी जो फ़ोटो आहे जेको डाउनलोड थी चुको आहे। ऐं हिनखे असां गैलरी में ओपन कंदासीं त हीअ कुझु हिन तरह जी तस्वीर आहे। हिनखे जेकॾहिं तव्हां पंहिंजे कंहिं प्रोजेक्ट में यूज़ करियो त फ्री आहे, तव्हां हुनखे करे सघो था, कंहिं क़िस्म जो कोई इशू कोन्ह थींदो, कॉपीराइट वग़ैरह कोन्ह लॻंदो। हिते खोड़ सारा बैकग्राउंड फ़ोटो तव्हांखे मिली वेंदा जेके तव्हांखे गूगल ते ॻोल्हण जी ज़रूरत न आहे। अच्छा, उनखां पोइ आहे मिल्कशेक जे नाले सां, हीअ ऐप तव्हांखे वेबसाइट ठाहे ॾींदी। हिते तव्हांखे खोड़ सारा ठहियल ठुकल टेम्पलेट मिलंदा, जिन मां जेको तव्हां चाहियो उनखे ठाहे सघो था। मिसाल तौरु यूट्यूब सिलेक्ट कयो त यूट्यूब जे हवाले सां जेके बि टेम्पलेट्स आहिनि त उहे मूंखे मिलंदा, ऐं उन्हनि में आउं जेका वेबसाइट ठाहिणु चाहियां, मां यूट्यूब चैनल वग़ैरह वग़ैरह उहे तव्हां ठाहे सघो था। वधीक उनखे एडिट करे उन में जेको कुझु लिखणु चाहियो लिखी सघो था। जीअं मिसाल तौरु आउं उनखे एडिट करणु चाहियां थो त हिते मूंखे पंहिंजो तस्वीर अपलोड करणी आहे जेकी कवर फ़ोटो आहे मुंहिंजो, ऐं हिते मूंखे पंहिंजो जेको सो यूट्यूब जो नालो ॾियणो आहे त यूट्यूब सही आहे। ऐं उनखां पोइ हेठि जेको आहे सो मां यूट्यूब चैनल, ऐं उनखां पोइ हेठि जेको आहे सो पंहिंजो यूट्यूब जो नालो ॾेई छॾियो। हिते तव्हां पंहिंजी डिस्क्रिप्शन लिखो, थोरी कार्ड डिस्क्रिप्शन जेकी हूंदी आहे। हिते तव्हां पंहिंजे चैनल जो लिंक ॾियो त सब्सक्राइब सही आहे, वीडियो टाइटल हिकिड़े जो, वीडियो जो ॿियो जो, टियों जो, वधीक तव्हां हुन में सेक्शन ऐड करे सघो था। ऐं प्रीव्यू ते क्लिक करे तव्हां जांचे सघो था तव्हां जेकी वेबसाइट ठाही आहे या को पेज ठाहियो उहो कीअं ॾिसण में ईंदो। उनखे वधीक तव्हां कस्टमाइज़ बि करे सघो था ऐं उनखे पब्लिश बि करे सघो था। तव्हांखे 3 बटण मिलनि पिया। ओके, हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे नीचे निशान ते क्लिक कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो। न वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। ऐं मिलां थो तव्हां सां अॻिए वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।